तव्हां खां ॼाणणु चाहींदासीं त गुज़िरियल 10 ॾींहंनि खां हैदराबाद जूं अदालतूं छो बंदि आहिनि? महिरबानी इरफान। हैदराबाद जूं अदालतूं जेके गुज़िरियल 10 ॾींहंनि खां बंदि आहिनि, उहो इंसिडेंट थियो हुयो 3 तारीख़ ते, 3 फरवरी ते। जी SSP हैदराबाद डॉक्टर फारूक लंजार जो काफ़िलो वञी रहियो हो ऐं उन्हनि माफ़ कजो, उन्हनि जे काफ़िले खे थोरो इंटरप्ट कयो असांजे हिकिड़े वकील साहब। उन्हनि जी गाॾी खे रोकराए SSP पाण गाॾी मां लही, उन में पंहिंजा सिपाही विहारे ऐं ज़बरदस्ती असांजे वकील साहब खे मिठाई नगर थाणे ते 3-4 कलाक जेको आहे उहो बंदि रखियो वियो। ऐं उन खां पोइ हिकिड़ी कूड़ी FIR जेका आहे, जंहिंमें इहो ॼाणायो वियो त वकील साहब पुलिस खे ॾिसंदे ई फ़रार थी वियो। हालांकि पंहिंजे इंटरव्यू में SSP पाण चवे पियो त हू जेको आहे सो 3-4 कलाक हुते उन्हनि खे हब्से बेजा में रखियो वियो, पोइ वरी हुनखे आज़ादु कयो वियो। त इहो मामिलो थियो। उन जे लाइ असांजा जेके वकील दोस्त हुया, सभ खां पहिरियां असां SSP ऑफिस में वियासीं जी ऐं उन्हनि खे रिक्वेस्ट कईसूं त बाबा तव्हां जेको आहे इन ते माज़रत कयो इन मामले ते, ऐं पंहिंजी कूड़ी FIR जेका आहे उहा वापसि कयो ऐं गॾोगॾु गाॾी बि वापसि कई वञे। उन ते होॾ जो मुज़ाहिरो कंदे SSP साहिबु 16 कलाकनि ताईं असांखे उते विहारे ऐं हिकिड़ो मिंट जे लाइ बि हू पंहिंजी ऑफिस मां ॿाहिरि न निकितो। जॾहिं त राति जो तक़रीबन 3 बजे DIG साहब आया, उन्हनि सां असांजे अॻुवाणनि मुलाक़ात कई ऐं उन्हनि इहो यकीन ॾियारियो त ॿिए ॾींहं ते 5 फरवरी हुई, उहा छुटी जो ॾींहुं हुयो। 6 फरवरी ते मां ॿार जे अंदरि ईंदुसि ऐं इन मामले ते वेही असां तव्हां खां माज़रत बि कंदासूं ऐं ॿिया मामला कंदासूं। वरी उन्हनि ॿी वादा ख़िलाफ़ी कई, उहो ॿार जे अंदरि न आया, न को उन्हनि माफ़ी वरिती, न ई को इन जेको सॼी कार्रवाई थी वकील जे ख़िलाफ़ उन ते कोई एक्शन खयो वियो। उहो SHO बि बदस्तूर उते ई रहियो, FIR बि उते ई बरक़रार रही। पोइ असांजो मुतालबो जेको हुयो उहो SSP जी माफ़ी खां वधी ऐं उनजी ट्रांसफर ॾांहुं हलियो वियो। पोइ तव्हां ॾिठो त 3 ॾींहं ताईं असांजो धरणो जेको हैदराबाद हाईवे ते बाईपास ते जी जारी रहियो। वरी हिकिड़ी जेका मोकल जी हुई, मोकल जो फ़ैसिलो हुयो, उन खे इहो प्रिटेंड करे त बाबा हाणे ही मोकल ते वञे पियो, वापसि हैदराबाद में जॉइन न कंदो। उन वाइदे ते जेको आहे उहो धरणो ख़तमु कयो वियो। वरी तव्हां ॾिठो त जीअं हिकिड़ो फ़ातह उहो हैदराबाद फ़तेह करे आयो हुजे, दोल दममनि सां, हारनि सां, गुलनि जी वर्खा, वॾा वॾा पटका ॿधी, ऐं SSP साहब जेको आहे उहो अची पंहिंजी ड्यूटी जॉइन कई ऐं प्रोवोक कयो वकीलनि खे त ॾिसो त मां केॾो वॾो ताक़तवर आहियां ऐं मुंहिंजे नज़र में ही वकीलनि जो सॼो एहतजाज सॼी सिंध जे अंदरि जेके बारूं हुयूं जन असांजो साथ ॾिनो, उनखे मां का बि अहमियत नथो ॾियां। ऐं उन खां पोइ अहिड़ा इंसिडेंट हू कराईंदो रहियो। सॼे शहर में हुन पेनाफ्लेक्स फोटो लॻराया, पंहिंजे हक़ में नारेबाज़ी कराई, गॾोगॾु मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में केॾीमहिल हू सोन जा ताज पाई रहियो, केॾीमहिल ॿिया मामला करे रहियो ऐं गॾोगॾु जेके TV इंटरव्यूज़ वग़ैरह हुन ॾिना पे। हालांकि सॼी सिंध जूं बारूं तव्हां ॾिठूं त सभु जेके हुयूं इन धरणे जे दौरान न सिर्फ़ु धरणे में शामिल हुयूं, पर उन्हनि में जेको वर्क सस्पेंड हुयो ऐं उते कारवार मोतिल हुयो। उन जे बावजूदि बार बार हू इहो चई रहियो त इहा हिकिड़ी गैंग आहे, कुझु वकीलनि जा गिरोह आहिनि। पहिरियां इहो ॿुधायो वियो त ही इलेक्शन जो मामिलो आहे, इलेक्शन ख़तमु थींदी पोइ ही एहतजाज ईअं ख़तमु थी वेंदा। पोइ तव्हां ॾिठो त इलेक्शन ख़तमु थियण खां पोइ बि असांजो जेको एहतजाज हुयो पुरअमन नमूने सां उहो जारी हुयो ऐं हाणे मामला इन हद ताईं पुॼी विया आहिनि जो गुज़िरियल 10 ॾींहंनि खां मथे सॼे हैदराबाद जूं हाईकोर्ट ऐं डिस्ट्रिक्ट कोर्ट्स ऐं स्पेशल कोर्ट्स जेके आहिनि उहे बंदि आहिनि। उन सां गॾोगॾु सिंध जे तक़रीबन सभिनी ज़िलनि में जेके आहिनि उहे कोर्टनि जो कारवार मुअत्तल आहे, पर हिननि खे हुकूमत खे का बि कन ते जूं जेका आहे कोन अच्छा थी सर, विढ़े। तव्हां वरे मामले ते हिकिड़ी अदालती कमीशन ठाहिण जो बि ऐलान थियो हो ऐं बाद में सेक्रेटरी साहब खे लिखियो बि वियो हो त हिन मामले ते कमीशन ठाहिजे, उन जो छा थियो? सर इहो बि हिकिड़ो लॉलीपॉप ई हुयो, अदालती कमीशन जेका हुई। जो अदालती कमीशन जेका ठहंदी आहे, जेकॾहिं सेशंस जज जे थ्रू इंक्वायरी कराइबी आहे त उहो थ्रू रजिस्ट्रार हुनखे लेटर लिखियो वेंदो आहे। पर ही होम डिपार्टमेंट पाण डायरेक्ट सेशन जज साहब खे लेटर लिखी ऐं हिकिड़ी कमीशन ठाहिण जो ऐलान कयो। कमीशन जो इहो रूल हूंदो आहे त जॾहिं बि कंहिं ऑफिसर जे ख़िलाफ़ का कमीशन ठाही थी वञे, उनजे ख़िलाफ़ इंक्वायरी तॾहिं ई शुरू थी सघे थी जॾहिं पहिरियों उनखे सस्पेंड कयो वञे।
सही पहिरियों जेकॾहिं सेशन जज साहब SSP हैदराबाद खे सस्पेंड कनि था ऐं कमीशन ते कार्रवाई शुरू कनि था, असां पोइ हुनखे वेलकम कंदासीं। बाक़ी अच्छा जेसि ताईं उहो सस्पेंड नथो थिए, सीट ताईं मौजूदु आहे, पोइ हिन कमीशन जो को बि फ़ाइदो कोन्हे।